तारीख़ ॿुधायो पिया त जीअं हुकूमत आई CCI जे लाइ अवां लिखियो, निगरान हुकूमत सर्टिफिकेट ॾिनो, पर हिकिड़ी ॻाल्हि अवां बि नोट कई हूंदी, जेको सवाल आहे त सिंध जा माण्हू छो पीपल्स पार्टी जे इन समूरो जेको मौक़िफ़ आहे उनखे मञण जे लाइ ईअं लॻे थो ॼण तयारु न आहिनि। पोइ उन में कसूर कंहिंजो आहे? छा अवां लेट कई या नून लीग वारनि प्रोपेगेंडा कई? जीअं इरफान सिद्दीकी जो बयान, ॿियनि जा बयान त ज़रदारी साहब ने मंज़ूरी दे दिए ये वो, उहो ॼण त माण्हुनि जे ज़हननि में अहिड़ो फिट थी वियो आहे जो हाणे माण्हू सम्झनि था त पीपल्स पार्टी कसूर वारा, पीपल्स पार्टी वारा ॼण त मंज़ूरी ॾेई वेठा आहिनि। अदा नसीर आउं सम्झा थी त ॾिसो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ हिकिड़ी सोच आहे त सही न। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ख़िलाफ़ बि सोच हुई, शहीद मोहतरमा भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ख़िलाफ़ बि सोच हुई। पीपल्स पार्टी खां हिकिड़ो बुग़्ज़ त आहे न अदा। हाणे बि जेको NA 213 में NA 213 में उमरकोट में जेको इलेक्शन थियो आहे उन में पीपल्स पार्टी जे साम्हूं घणी जमातूं हुयूं? 17 जमातूं हुयूं न हुयूं? उन्हनि 17 जमातनि में जेको PTI जो कैंडिडेट हुयो हुनखे नून लीग जी सपोर्ट हुई न हुई? त ही मुनाफ़िक़त आहे या न आहे? पीपल्स पार्टी जेकॾहिं खुली ॻाल्हाईंदी त घणो कुझु ॻाल्हाईंदी पीपल्स पार्टी, पर तंहिं हूंदे बि 17 जमातनि जे इतिहाद खे पीपल्स पार्टी जे कैंडिडेट डिफीट ॾिनी। माना तारीख़ी फतह असांजी थी। मरहूम असांजो जेको कॉमरेड नवाब यूसुफ टालपुर साहब जी इंतकाल खां पोइ उते इलेक्शन थियो। बाई इलेक्शन में उन्हनि बि 84,000 वोट खणण मुखालिद उम्मीदवार, इनखे बि वॾी नज़र सां ॾिठो पियो न, इहे बि के घटि कोन्हनि। अदा उन जा कुझु ग्राउंड रियलिटीज़ आहिनि, असांजा कुझु अहिड़ा तबका आहिनि जेके वरी अपर सिंध में जेके आहिनि उहे वेंदा आहिनि कमकार लाइ। कुझु माण्हुनि जी बि हुते ॾिसणी पवंदी। ॾिसो बुग़्ज़ त आहे न पीपल्स पार्टी जो, नफ़रत न आहे, इहो बुग़्ज़ आहे। पीपल्स पार्टी जेको कुझु सिंध लाइ कयो आहे या जेका सिंध जी अवाम जी ख़िदमत कई आहे उहा कंहिंखां लिकियल कोन्हे अदा। ऐं पाण सांगड़ में इलेक्शन विढ़ा थी, मुंहिंजे साम्हूं बि जेको माण्हू बीठो हुयो उहो हिकिड़े इतिहाद में बीठो हुयो। पीपल्स पार्टी अकेली बीठी हुनजे साम्हूं ऐं हुनखे इहो गुमान हुयो त उहो इलेक्शन खटंदो, हुनखे गुमान हुयो त हुनखे ताक़तूं खटाईंदियूं, पर असां लाइ ताक़त आहे अवाम जी ताक़त। इहा ई कन्विक्शन आहे असांखे। त उहे माण्हू हींअर पीपल्स पार्टी सां गॾु छो न आहिनि? मतिलबु नाराज़ आहिनि तमामु घणा पीपल्स पार्टी खां माण्हू। पीपल्स पार्टी सां हर दौर में अहिड़ा माण्हू नाराज़ थींदा आहिनि, पर हक़ीक़त हिकिड़ी ॿी बि आहे। तव्हांखे यादि हूंदो अदा नसीर, जेकॾहिं रिसर्च करे वठो, महिरबानी करे या रिसर्च करे ॾेखारियो माण्हुनि खे त जॾहिं जनरल मुशर्रफ मरहूम हुयो त हुन बि कालाबाग डैम जो राग आलापियो। हुन में चयो कालाबाग डैम बनेगा। वरी ANG अब्बासी साहब जी हिकिड़ी टेक्निकल कमेटी हुन ठाही 2003 में ठाही, वरी 2005 में रिपोर्ट आई। 300 सफ़न ते मुश्तमिल हिकिड़ी रिपोर्ट अब्बासी साहब मरहूम ॾिनी। हुन में हुन ॾेखारे छॾियो हुनखे भई कोन ठही थो सघे, टेक्निकल ग्राउंड से कोन थो ठही सघे, पर हुन पूरी कोशिशि कई। ऐं हुन पंहिंजे कुझु माण्हुनि खे हुन वक़्तु त हुन जा इहे सियासी जेके ॾिसो मुफ़ाद परस्त आहिनि न सियासी टोला, त हिकिड़ो सियासी टोलो सांगड़ में हुयो जेको फंक्शनल लीग GDA में ज़म आहे। फंक्शनल लीग बाक़ायदा कालाबाग डैम जहिड़े मुल्क दुश्मन मंसूबे जी हिमायत में रैलीज़ कढियूं आहिनि। तव्हां कॾहिं ॾेखारियो अदा नसीर? जी, पुराणो अख़बारूं रिकॉर्ड ते आहिनि। एक्सपोज़ कयो। त ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हिन वक़्तु पंहिंजी सियासत न आहे करणी, हक़नि ते ॻाल्हाइणो। ऐं हिन वक़्तु असांजे हक़नि ते धाड़ो थींदो, ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हिकिड़ो क़तरो बि असांजे सिंधु दरिया खां को माण्हू असांजो जेको राइट आहे, जेको शहर हुन मां कढंदो। त इन करे पीपल्स पार्टी जी कन्विक्शन आहे टेक्निकल ग्राउंड्स ते, मेरिट ते। ऐं हिन वक़्तु असां बिल्कुलु सम्झूं था त हीअ सरहन हिकिड़ी ग़लति ॻाल्हि पई थिए। नून लीग खे असां हर तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कई आहे। असांजो प्योर टेक्निकल इशू आहे, असां हिन में को सियासत न कयूं, असां को ब्लैकमेल नथा कयूं। असां चऊं था असांजो टेक्निकल ग्राउंड आहे, असां तव्हांखे कालाबाग डैम ठाहिण न ॾिनो, असां तव्हांखे छकनास कढण ॾींदासीं। बिल्कुलु, जीअं ॾिसूं था 4 अप्रैल जो जलसो, उन खां पहिरियां रैलियूं बि कढियूं पीपल्स पार्टी रैलियूं बि कढियूं आहिनि। 4 अप्रैल जो जलसो, वरी 18 अप्रैल जो जलसो, हाणे 25 ते सखर में थियण वञे पियो। डिस्ट्रिक्ट लेवल ते रैलीज़ में निकितियूं आहिनि ऐं 25 तारीख़ सखर में वरी असांजो वॾो इज्तिमा थींदो। उन जलसे जो बि माण्हुनि खे इंतज़ारु आहे। 2 ॾींहं आहिनि त माण्हू चवनि पिया त छा अञा बिलावल साहब जो लहजो सख़्तु थींदो, को वफ़ाक़ खे अल्टीमेटम पीपल्स पार्टी ॾींदी? छा हिकमत अमली आहे पीपल्स पार्टी जी? ऐं जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, जीअं शुरूआती सवाल कयो त नून लीग वारा ॻाल्हियुनि में अव्हांखे छा पिया चवनि? जीअं पीपल्स पार्टी जी डिमांड आहे त रिथा रद्द कयो, हू छा पिया चवनि अव्हांखे? अदा नून लीग वारा पहिरीं त ॾिसो हुननि जी ॻाल्हि कुझु कंफ्यूज़िंग इन तरीक़े सां हुई त कॾहिं चवनि था त ॻाल्हियूं कयूं, वरी उन ई साह में चवनि था त जेको सो पीपल्स पार्टी जे बारे में जेके ॻाल्हियूं कनि था, मूंखे हाणे मुनासिब बि कोन थो लॻे त हिन ॻाल्हि खे दोहरायां, पर
कुछ गैर जिम्मेदार ऐं अजीब किस्म जा बयान नून लीग जी तरफ़ां आया। बल्कि हद त इहा थी त हिकिड़े नून लीग जे जेको इरिगेशन मिनिस्टर आहे पंजाब गवर्नमेंट जी में, बिल्कुल उन कालाबाग कालाबाग डैम जी हिमायत में बयान ॾिनो। उते सही। मूं मज़म्मत कई, मूं नेशनल असेंबली जी फ्लोर ते बीही करे हुनजी मज़म्मत कई ऐं मूं हुनखे सम्झायो त ही कहिड़ी जहालत आहे। हिन पाकिस्तान जी 3 सूबाई असेंबलियूं हुन प्रोजेक्ट खे रद्द कयो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब धरनो ॾिनो, पीपल्स पार्टी पूरी मुहिम हलाई ऐं जॾहिं राजा परवेज़ अशरफ साहब प्राइम मिनिस्टर थियो त हुनखे दफ़न करे छॾियो एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ॾेई करे। सही त हाणे हिन 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 मुर्दा प्रोजेक्ट ते ॻाल्हाइण जो मतिलबु छा हुयो? त हिकिड़ी त हुनखे नॉलेज न हुई पाणीअ जी, ऐं ॿी शायदि कोई या मनसूबाबंदी आहे त भई जहिड़ो करायो, सूबनि में हिकिड़ी नफ़रत पैदा कयो। आउं सम्झां थी ही पाकिस्तान जो वॾे में वॾो नुक़सानु आहे ऐं पाकिस्तान जी वॾे में वॾी डिससर्विस आहे। जेकॾहिं नून लीग सम्झे थी त अहिड़े बयाननि सां मसइलो हल थींदो, अहिड़े बयाननि सां वधीक माण्हुनि में इहो जोश ईंदो, जज़्बो ईंदो त असां पंहिंजे हक़नि लाइ निकिरूं, असां तव्हांजा बि रस्ता रोके सघूं था।